यद्यपि मोह बस कहे हूँ भवानी, यद्यपि मोह बस कहे सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, ता सभिनी जो स्वागत आहे श्री गंगा धाम दरबार में। जिते श्री रामचरित मानस ते सत्संग हली रहियो आहे। भगवान शिव ऐं पार्वती जो संवाद शुरू थियो आहे। पार्वतीअ प्रश्न पुछा कि राम केरु आहे, मूंखे कंफ्यूजन आहे थोड़ो, मां तव्हांजी दासी आहियां, मुंहिंजो अज्ञान दूर कयो। ऐं उहो राम हिकु ई आहे या ॿ आहिनि राम? हिकु राम जेको दशरथ जो पुटु हो उन जे बारे में ॿुधो आहे, ऐं हिकु वरी ॿियो राम जेको निराकार ब्रह्म आहे। वॾा वॾा ज्ञानी बि उन राम जी तारीफ़ कंदा आहिनि, उन नाम जपींदा आहिनि। जीअं गुरु नानक गुरु ग्रंथ साहिब में बि राम अखर आहे। त शिव ॾाढो प्रसन्न थियो कि अहिड़ा प्रश्न हिन पुछिया आहिनि जंहिंसां हाणे राम जो चरित्र प्रकट थींदो। मूंखे मौक़ो मिलंदो राम जे बारे में ॿुधाइण जो। त पहिरीं त तारीफ़ कयईं शिव, भगवान शिव पार्वतीअ जी, कि धन्य धन्य तूं धन्य आहीं जो तो अहिड़ी सुंदर कथा पुछी आहे जेका गंगा जे समान पावन पवित्र आहे।
पूछे हूं रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा। एतिरो असां ॿुधी चुका आहियूं। पर हाणे शिव थो चए, एक बात नहीं मोहे सुहानी। शिव चए थो, मूंखे हिकु ॻाल्हि बसि तुंहिंजी सुठी न लॻी, तुंहिंजा प्रश्न सुठा हुआ। शिव जहिड़ो थो चए, जंहिं शिव खे तॾहिं बि बुरो न लॻो जॾहिं सतीअ हेॾो अपमान कयो हो शिव जो। शिव जो अनादर कयईं, शिव जी ॻाल्हि ते खिले पई, मजाक पई उॾाए। पिछले जन्म में हुनखे पंहिंजो ई एटीट्यूड हो। वरी कूड़ बि ॻाल्हायो हुअईं, तब भगवान शिव खे बुरो न लॻो हो। हिन ॻाल्हि में भगवान शिव खे बुरो लॻी वियो। कहिड़ी उहा ॻाल्हि? चएसि तो, पार्वती मूंखे हिकु ॻाल्हि तुंहिंजी सुठी न लॻी कि तुम जो कहा राम को आना, जंहिं श्रुति गाव धरै मुनि ध्याना। तो चयई कि जेको दशरथ जो पुटु असां वन में ॾिठोसीं, इहो कोई ॿियो आहे, ऐं जंहिंजी मुनि ऋषि मुनि सारा कंदा आहिनि, ध्यानु धरींदा आहिनि, वेद ॻाईंदा आहिनि, उहो राम ॿियो आहे। पार्वती त विच में न ॻाल्हायो, पर मन में चयो हुनई कि मां ईअं चवां न पई, मां पुछां पई। मायूं ईअं चवंदियूं आहिनि न, मां त पुछां पई, चवां थोड़ी पई। शिव खे हिते छो एॾो बुरो लॻो? छो त शिव इहो तो चवणु चाहे कि तो हेॾी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं, जेको हिकु भगत माण्हू कंदो आहे, निश्चल, कोई कपट न हो तुंहिंजे प्रश्ननि में। ऐं तो इहो बि चई कि मां राम जी महिमा ॾिठी हुई, उते प्रभाव ॾिठो हो वनवास में। उन खां पोइ बि इहो प्रश्न पुछणु या त सायो करे थी पुछी, या अञा ताईं अज्ञान अथई। ऐं तुंहिंजी ग़लती कान्हे, मूंखे इन करे कोन वणी कि मुंहिंजी जेका अर्धांगिनी आहे उनखे इहो पतो ई न हुजे कि राम केरु आहे, त मुंहिंजे लाइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे। शिव इहो तो चवणु चाहे त एक बात नहीं मोहे सुहानी। उहा जेको मां चवां पियो कि शिव खे पंहिंजो बुरो कोन लॻो, पर ही बुरो लॻी वियो कि राम खे कोई माण्हू ईअं सम्झे कि जेको दशरथ वारो राम आहे इहो अलॻि आहे, ऐं जेको पर ब्रह्म राम आहे सो अलॻि आहे। इहो चवणु ॾाढो वॾो अज्ञान आहे शिव जी नज़र में। उहो असां ॿुधंदासीं कीअं अज्ञान आहे। ॾाढी वॾी इहा अज्ञानता आहे। पोइ वरी उहा ई बीमारी अची सघे थी कि ही त राम जेको रोए थो इहो अलॻि आहे, ऐं हू असली जेको ब्रह्म आहे उहो अलॻि आहे। वरी एटीट्यूड अची सघे थो त शिव खे एतिरो हू ख़राब लॻे इहा ॻाल्हि, जो चएसि थो यद्यपि मोह बस कहे ऊ भवानी। इहो तो मोह जे वश थी करे चयो आहे। मोह माना अज्ञान। पर पहिरीं छा चई चुको आहे भगवान शिव थोड़ी देर पहिरियों कि पार्वती तोखे सपने में भी मोह नथो अची सघे। तोखे न को भ्रम आहे, न को मोह आहे, ऐं न कोई संशय आहे। इहो भगवान चईंसि। तोखे मोह कान्हे। तव्हांखे यादि हुजे, तव्हां ॿुधो हूंदो कि पार्वती
तोखे कोई मोह कान्हे, संशय कान्हे, भ्रम कान्हे। ऐं हाणे चएसि तो मोह जे वस थी करे इहा ॻाल्हि चई आहे। इन जो मूंखे मतिलबु इहो थो लॻे कि माईअ खे सम्झणु ॾुखियो आहे। कॾहिं ईअं लॻंदो कि हिनखे कोई अज्ञान कान्हे, कोई भ्रम कान्हे, एॾी समझदारीअ सां ॻाल्हाईंदी, ॾाढो समझदारीअ सां, कि लॻे वाकई समझदार आहे। पर वरी थोरी देरि खां पोइ अहिड़ी का ॻाल्हि चवंदी जो चइबो अरे यार, वरी आख़िर का न का अहिड़ी ॻाल्हि चयईं जो लॻे थो अञा मुंहिंजो भरम हो उहो, इहो सम्झण कि हीअ समझदार आहे। केॾी महिल अज्ञानता जी ॻाल्हि केॾी महिल इंटेलिजेंट थी वेंदी आहे, केॾी महिल या त सायो करे, उहा तव्हांजी गत में त तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां सायो करे कंदा आहियो, वेचारे पुरुष खे हणी उलझाए छॾींदा आहियो। उहो पियो सोचे, हू चए भाई तो पहिरीं हीअं चयई, हाणे हीअं थी चई, पोइ तव्हां बि अज्ञानी थी करे अलाए सायो करे चरिया थी करे चवंदा आहियो कि हीअ ॻाल्हि कीअं, हीअ कीअं। हो बि वीचारो पियो सम्झाईंदो आहे तव्हांखे। शिव सां तक ईअं थी रहियो आहे। शिव, भगवान शिव महादेव जी, शिव जी मुखां ॿ दफ़ा अलॻि अलॻि ॻाल्हि निकिरी आई पार्वतीअ लाइ। पहिरीं तारीफ़ कयईंसि कि तो में कोई मोह भ्रम संशय कुझु कान्हे, छो त ॻाल्हियूं अहिड़ियूं कयईं पार्वतीअ। पोइ थोरी देरि खां पोइ चएसि तो वरी हीअ ॻाल्हि जेका चई, मूंखे इन सां हाणे डाउट थो थिए कि अञा तुंहिंजो भ्रम मोह टुटो कान्हे। त एक बात नहीं मोहे सुहानी, यद्यपि मोह बस कहे उ भवानी। तुम जो कहा राम को आना, जय श्रुति गाव धरे मुनि ध्याना। तो चए कि हू राम अलॻि आहे ऐं ही राम अलॻि आहे, इहो मूंखे सम्झ में न आयो। इते हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि सिखण लाइ मिले थी कि वक्ता अहिड़ो हुजणु खपे। शिव हींअर वक्ता आहे, पार्वती श्रोता। वक्ता अहिड़ो हुजे कि प्यार सां त ॿुधाए, रोचकता बि आणे कथा में, पर विच विच में थोरो वरी धड़को बि ॾे। शिव धड़को ॾेई रहियो आहे हींअर पार्वतीअ खे। अगरि केवल सुठो 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 ॻाल्हाईंदो वञे वक्ता, सुठो जेको वणंदड़ हुजे, अहिड़ा आहिनि बि वक्ता, प्यार से बोलो धन गुरु नानक, या ॿिया बि ॿिए बि प्यार से। ऐं मायुनि खे मां ॾिठो आहे, मायुनि खे छा खपे, मां उहो प्रयोग न कंदो आहियां, पर मूंखे ख़बर आहे मायुनि खे सत्संग में छा खपे। उन्हनि खे खपे मिठी मिठी वाणी, मिठे मिठे बोल, नगारे ताशे ढोल। हिकु खपे मिठी मिठी वाणी, प्यार सां उन्हनि सां ॻाल्हाइजे। ॿियो थोरो नचण कुॾण, नगाड़े ताशे ढोल। ऐं लालच, लोभ, ही कम थींदी, हू थींदई। ऐं इज़त, उन्हनि खे इज़त आदर खपे, हुननि जो अपमान बि न थियणु खपे, धड़को बि न मिले, इज़त बि न वञे, पैसा त बिल्कुलु न वञनि, इहो बि आहे। तॾहिं त माण्हू उते वेंदा आहिनि जिते पाई पैसो बि न लॻे, कि हिन सत्संग में कुझु बि पैसा असां खां न वरिता वेंदा आहिनि, इहो हुन सां ॿुधाईंदा आहिनि ख़ुशि थी करे। खपे मिठो मिठो ॻाल्हाइणु खपे, इच्छा पूरी थी वञे, ऐं इज़त बि मिले, आदर मिले, त उहो लंबो टाइम हलंदो उहो वक़्तु आहे। अच्छा, के वरी अहिड़ा थींदा आहिनि कि केवल दड़का 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 ई ॾींदा रहंदा आहिनि, उहे त कंहिंखे बि पसंदि कोन ईंदा आहिनि। अहिड़ा त ईअं हूंदा आहिनि, अॼु दड़का ॾिननि, 100 माण्हू वेठा हुआ, ॿिए ॾींहुं 50 माण्हू आया, पर हिन वरी उहा ई हरकत कयईं, 50 खे दड़का ॾिनई त 3 ॾींहुं 25 माण्हू आया, आख़िरीअ में 5 वञी बचा। पोइ हिनखे लॻो ग़लती किथे थी रही आहे। इहे सच में अहिड़ा ॾिठा आहिनि असां,
पर हाणे आदत थी चुकी, हाणे वो पंजनि खे दड़का ॾींदो आहे। पंज ऐं दड़कनि सां गॾु हुन रुगो थोरो वहम विझी छॾियो, जंहिंजे करे हू हाणे छॾे नथा सघनि कि रहणो हिते ई आहे, हाणे ॿिए हंधि वेंदासीं त अलाए छा थी वेंदो। हुन दड़कनि सां गॾु हाणे थोरो डपु विझी छॾियईं बाहि। उहो बि सुठो वक्ता कान्हे। शिव उहो आहे जेको सच बि ॻाल्हाईंदो आहे, कल्याणकारी ॻाल्हियूं कंदो आहे, राम सां प्रेम कंदो आहे ऐं तारीफ़ कंदो आहे जिते सही सही ॻाल्हि आहे। पार्वती जी तारीफ़ कयईं, धन्य धन्य गिरिराज कुमारी, पर वरी दड़को बि ॾींदो आहे केॾी केॾी महिल जिते सुधारणो आहे। त पार्वती खे चएसि थो, पार्वती हीअ जेका तो ॻाल्हि चई न, इहा नंढड़ी ॻाल्हि कान्हे। तव्हां बि सम्झी वठो इहा ॻाल्हि नंढड़ी कान्हे कि राम खे, दशरथ जे राम खे अलॻि सम्झण ऐं जेको निराकार ब्रह्म राम आहे उन खे अलॻि सम्झण। अॼु जे समय में जेतिरा बि पंथ आहिनि, जेके पंथ आहिनि सत्संग कंदा आहिनि, को न को नालो आहे उन्हनि पंथनि जो। माण्हुनि उन्हनि पंथनि में पंहिंजो सॼो जीवन ॾेई करे ॾाढनि त सरनेम बि पंहिंजी चेंज करे उन पंथ जी सरनेम लॻाए छॾी आहे। भई गुलराज निरंकारी सरनेम छुटी। त मां सोचींदो आहियां इन जा जेके पूर्वज हूंदा उहे केॾो अफ़सोस कंदा हूंदा कि इन असांजी पहचान ख़तम करे छॾी, कि तुंहिंजो वंश कहिड़ो आहे ख़बर कान्हे, असां निरंकारी लिखंदा आहियूं। या प्रीतम दास राधा स्वामी, के वरी लिखंदा आहिनि राजकुमार सिंधी। अरे असली तव्हां सरनेम विञाए करे ॾाढो वॾो नुक़सान था कयो। खैर, त माण्हू हर कंहिं न कंहिं पंथ में आहे, जीवन थो लॻाए। उन्हनि सभिनीनि पंथनि में, मां लॻभॻि सभिनीनि पंथनि में इहा ॻाल्हि ॾिठी आहे, राम नाम त आहे पर निराकार निर्गुण राम। उहे वरी दशरथ जे राम खे महत्व कोन ॾींदा आहिनि। जेतिरा बि तव्हां पंथ ॾिसो, रिंकू भाई साहब, अमृत वेला, जलेबियूं ॿिए रूप सां राम, सिख समाज, राम जूं गुरबाणियूं त आहिनि, राम जपो जी ऐसे ऐसे, या ॿिए बि राम वारियूं ॻाईंदा आहिनि गुरबाणी राम खे, पर दशरथ जे राम खे हूअ मजाक उॾाईंदा आहिनि। त हुनजो हाणे ॾिसो नतीजो छा निकितो आहे। उनजो नतीजो इहो निकितो कि हू एटीट्यूड में भरिजी विया सभु पंथ। छो त उहो राम चवनि था निराकार आहे, निर्गुण आहे, त असली हाणे असां ई आहियूं। असांजो गुरु आहे, असांजो बाबा जी आहे, उहो राम इन में समायल आहे, मूं में बि समायल आहे। ऐं दशरथ जो वारो जेको राम आहे, सगुण साकार, उन्हनि जी त केवल ई उनखे रामलीला सम्झंदा आहिनि, नाटक सम्झंदा आहिनि कि राम जी ज़ाल खे रावण खणी वियो, उनखे एतिरो ई पतो कोन हो कि राम केरु हो। अच्छा, रावण जी तारीफ़ बि कंदियूं अथव इहे पंथ, तव्हां नोट कजो, सभई पंथ रावण जी तारीफ़ ॾाढी कंदा अथव कि उनखे एतिरो ज्ञान हो। हिक माई त शुरू थी वई, सत्संग असांजो पियो हले पर शुरू हुअ थी वई, जी अरे रावण को इतना ज्ञान था, पता है वो उसने सीता को ऐसे टच तक नहीं किया। अरे भाई त छा कयूं, ज्ञान था ना, उसको बहुत ज्ञान था। ये अलाए किथां बुद्धि थियूं अचनि। त तव्हां ॾिसो, सिर्फ़ कारण छा आहे कि दशरथ वारे राम खे अलॻि सम्झण ऐं जेको निराकार ब्रह्म आहे राम, उनखे अलॻि सम्झण।
उन सां ई सभु बीमारियूं तूं पैदा थियनि। पोइ वरी उहे दशरथ वारे राम मां काई बि शिक्षा ग्रहण नथा कनि। रामायण न त सॼो रामायण ग्रंथ हर परिवार जे लाइ हिकु ग्रंथ आहे, नीति शास्त्र आहे, सभिनि जे लाइ शिक्षा आहे। पर हू उन्हनि खे इहो ई था सम्झनि कहाणी, कथा कहाणी, त ॾाढी वॾी भुल आहे इहो सम्झण कि हू राम अलॻि आहे, गुरु नानक वारो, कबीर वारो, गुरु ग्रंथ वारो, ॿियनि पंथनि वारो, ऐं ही दशरथ वारो राम अलॻि आहे। ॾाढा ईअं चवंदव कि असां हुन खे मञींदा आहियूं, हिन खे न मञींदा आहियूं। तुलसीदास जो जेको सिद्धांत आहे उहो चए थो कि हू जेको राम आहे न, ब्रह्म निराकार, उहो ई सगुण थी करे आयो हो। असांजे लाइ हू पकड़ में न ईंदो निराकार, ही असांजे लाइ आयो ताकि असां उन जो दर्शन करे सघूं, उन जूं लीलाऊं ॿुधी सघूं, उन छा छा चरित कयो। असांखे सुलभ थी वियो हू ब्रह्म, सरल थी वियो, त असां उन जो केवल कथा ॿुधूं, उन जो फोटू ॾिसूं, उन जो नाम जपूं, तब पहुची वेंदासीं। पर ही जेके आहिनि पंथ, इहे चवंदा कि हे अंधविश्वासी आहिनि, हीअ गंवार आहिनि, ही अज्ञानी आहिनि, ही वीचारा भोला भाला आहिनि, ही राम जी तस्वीर खे भगवान पिया था सम्झनि। ऐं असली त हू त निराकार आहे, विशाल आहे, विराट आहे, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, निर्गुण आहे। पतो हिननि खे बि कुझु कोन पियो आहे, निर्गुण छा थींदो आहे, हिननि खे ख़बर ई कान्हे। तुलसीदास जो स्पष्ट आहे कि मुंहिंजो राम जेको आहे, दशरथ जो पुटु, इहो उहो ई राम हो जेको हिते आयो, जंहिं असांखे जीअण सेखारियो, जंहिं असांखे धर्म निभाइण सेखारियो, जंहिं सत्य जी राह ते हलण सेखारियो। गांव गांव जा माण्हू बि अगरि राम राम कंदा आहिनि तो राम राम दशरथ जे पुट खे यादि करे ई कंदा आहिनि, ना कि उन्हनि गंवारनि खे कहिड़ी ख़बर निराकार राम जी, निराकार ब्रह्म जी। हुननि खे इहो ई राम ख़बर आहे, धनुषधारी। त ॿई हिकु ई आहिनि। उन जो वर्णन कंदो तुलसीदास कि हिकु कीअं आहिनि। जीअं पाणी ऐं बर्फ़, जल हुजे पाणी, उन में बर्फ़ जो हिकु ॻड़ो बि रखूं, पोइ ॾिसण में त ॿ शयूं आहिनि, जल अलॻि आहे, बर्फ़ अलॻि आहे, पर तत्व त हिकु ई आहे। या बर्फ़ इन ई पाणीअ मां ई निकिती आहे, इन मां ई ठही आहे। तीअं निराकार मां साकार निकिरी ईंदो आहे, सगुण रूप में भगवान ईंदो आहे, ऐं जेको उन राम जी शरण वठंदो उन जो सरलता सां उद्धार थी वेंदो। इहो मक़सदु आहे हिन रामचरित मानस जो ऐं असांजे हिन आस्थान जो। पंथ त आहे कोन, कोई पंथ थोड़ी आहे असांजो। पंथ हुजे न त पोइ कंहिंजी बुराई आलोचना करे ई न सघूं। पोइ त हिकु पत्थर हितां वञे त हिकु हुतां बि अचे। हिते कुझु आहे ई कोन, कुझु महल खड़ो ई कोन कयो आहे। माण्हू चवंदा आहिनि बुराई नथा कयूं। बुराई उहो कंदो आहे जंहिंजो खुद जो कोई उद्देश्य हुजे, पंहिंजो पाण खे दुकानदारी करणी हुजे। हिते उद्देश्य छा आहे कि असां हुन में थकिजी था पऊं, निराकार निर्गुण में नथो सम्झ में अचे। उहो ई साकार रूप में असांजे लाइ आयो, असां उन खे सम्झी सघूं था त उन जी कथा ॿुधी करे, उन सां प्रेम करे उहो ई फल पाए सघूं था जेको ब्रह्म योगी, ब्रह्म ज्ञानी बि कोन पाए सघंदा आहिनि, उलझी वेही रहंदा आहिनि। त इहा ई ॻाल्हि शिव पार्वतीअ खे थो सम्झाइण चाहे। पार्वती, उहो मुंहिंजो राम कहिड़ो आहे जंहिंखे मां ॾींहं राति जपींदो रहंदो आहियां। मुंहिंजो राम इहो ई आहे, धनुर्धारी, जेको दशरथ जो अजर बिहारी, दशरथ जे आंगन में विहार कंदो आहे। मंगल भवन अमंगल हारी।
मुंहिंजो राम मिठो मन ठार वथई, मुंहिंजो राम मिठो मन ठार वथई, इहो संतन जो सिंगार अथई। मुंहिंजो राम मिठो मन ठार अथई, इहो संतन जो सिंगार अथई। सिक श्रद्धा रखी सुण पार्वती, श्री राम सदा सुख खार अथई। सिक श्रद्धा रखी सुण पार्वती, श्री राम सदा सुख कार अथई। मुंहिंजो राम मिठो मन ठार अथई, इहो संतन जो सिंगार अथई। ॾिनो अयोध्या ॾिनो आनंद अयोध्या वासिन खे, मोहियो मुश्क समिथिला वासिन खे। ॾिनो आनंद अयोध्या वासिन खे, मोहियो मुश्क समिथिला वासिन खे। ॾिनी मुक्ति लंका वासिन खे, इहो सभ जो सचो हितकार अथई। ॾिनी मुक्ति लंका वासिन खे, इहो सभ जो सचो हितकार अथई। मुंहिंजो राम मिठो मन ठार अथई, इहो संतन जो सिंगार अथई। सदा मात पिता जी आज्ञा मञे, दिल भावरन जी कॾहिं कीन भञे। सदा मात पिता जी आज्ञा मञे, दिल भावरन जी कॾहिं कीन भञे। रघुकुल रखे आलाए वन में वञे, इहो दुष्ट संहारण हार अथई। रघुकुल रखे आलाए वन में वञे, इहो दुष्ट संहारण हार अथई। मुंहिंजो राम मिठो मन ठार अथई, इहो संतन जो सिंगार अथई। ॾिनी शबरीअ खे जंहिं भक्ति सची, ॾिनो दर्शन सूती क्षण खे अची। ॾिनी शबरीअ खे जंहिं भक्ति सची, ॾिनो दर्शन सूती क्षण खे अची। हनुमान जटायु विया रंग में रची, इहो
भव जल तारण हार अथई हनुमान जटायु व्यारंग में रची इहो भव जल तारण हार अथई मुंहिंजो राम मिठो मन ठार अथई इहो संतन जो सिंगार अथई। त भगवान शिव चयस तो पार्वती सिक श्रद्धा रखी करे ॿुध कि श्री राम केरा जॾहिं सरल आ राम सरल रूप में असां वटि मौजूद आ त असां जटिल छो था कयूं उनखे। इहो सोचियो अथव कॾहिं भई टिकाणनि में राम कथा ईअं थींदी हुई पोथी रखी करे राम राम हिकु राम राम ॿ ॻायो वेंदो हो, राम जा भॼन रामायण बि पढ़ियो वेंदो हो टिकाणनि में, तेॾो उन में केॾो आनंद हो, ॾाढो आनंद हो। जेॾी महिल काई बि माई टिकाणे मां कथा ॿुधी करे वेंदी हुई त ॾाढी ख़ुशी खणी वेंदी हुई पाण सां त चङो भलो राम हो असां वटि, त उन खे छॾे छो हुन में माण्हू कठिन राम में हलिया विया, उलझल राम में। अहिड़ो राम ॾिननि से हुनखे माईअ खे कि आंखें बंद कर, उसका रूप नहीं है, रंग नहीं है, ध्यान कर। कहां कर ध्यान भाई। वो माई हाँ मेरे को दिख रहा है, उसका रूप नहीं है, कोई आकार नहीं है, ध्यान कर। हाणे कंहिंजो ध्यान करे। वो पासे वारी चवंदी मेरे को नीला नीला प्रकाश दिख रहा है, पोइ हीअ बि मेरे को भी पीला पीला प्रकाश दिख रहा है। कहिड़ा त पैसा लॻनि। उतां खां शुरूआत थी वई धुका हणण जी। मूंखे ईअं थो लॻे अॼु जो जेको समय आहे अहिड़ो पहिरीं कोन हो। मायूं एतिरो धुका न हणंदियूं हुयूं अॻे, हाणे सिखी वयूं आहिनि। मेरे को भी हो रहा है, उसको जो हुआ मेरे को भी हुआ, गुरु ने सब दिखा दिया। किथे किथे ईअं थींदो आहे कि गुरु जीअं मंच ते अचे रुअण शुरू, मायूं ॻोढ़ा वाहे करे। पोइ कंचूअ पुछईंसि हिकिड़ीअ खां क्या हुआ, रो क्यों रही हो? त हो सकपकाइजी वई कि हिते रुगो रुअंदा ई आहिनि सभु, कोई पुछंदो त आहे कोन क्यों रो रही हो। त पोइ जवाब ॾिनईंसि कि अरे वो गुरु जी आए हैं ना तो भाव विभोर हो जाते हैं ना अपन। कंचुआ चीज कहाँ हो, मुझे तो कुछ नहीं हो रहा है, भाव विभोर कैसे हो रहे हैं, कौन हो रहा है। ये नाटक हलण पोइ शुरू थिया जॾहिं माण्हुनि साकार राम खे छॾे निराकार राम खे जेको पकड़ में बि कोन ईंदो आहे उन जी हुन में फासी विया जे ॿियनि जे चवण ते। पोइ वरी उहो त पकड़ में कोन आयो, निराकार निर्गुण परमात्मा पकड़ में अची वियो गुरु, उहो गुरु पकड़ में अची वियो। बसि पोइ हाणे उनजो फोटो लॻी वियो घर में, उनजो ध्यानु, उनजो रूप सभु उनजो। माण्हुनि खे ख़बर ई कान पई कॾहिं राम खां विमुख थी विया, कॾहिं पंहिंजे राम इष्ट खे छॾे कंहिं गुरुअ में वञी फासी विया। ऐं ही रामचरितमानस वापसि तव्हांखे शाबस आहे जो तव्हां हिते अचो था त कॾहिं न कॾहिं वापसि उन ई राम सां जुड़ी वेंदा जेको राम असां टीवीअ में ॾिठोसीं, जंहिंजूं कथाऊं ॿुधियूंसीं, लीलाऊं ॾिठियूंसीं, जेके बचपन में पढ़ियूंसीं। इंडोनेशिया देश आहे, उते अॼु बि रोज रामलीलाऊं हलंदियूं रहंदियूं आहिनि, रोज मंचन थींदो आहे रामलीला जो। उहो उन्हनि जी उहा आहे परंपरा आहे, सालनि खां ऐतिहासिक। छो त राम त फैलियल हो न सॼे संसार में। त हिते जलेबियुनि ते फिट थी थिए इहा ॻाल्हि कि तव्हां हिन राम खे छॾे, दशरथ नंदन राम खे छॾे उलझी विया ऐं अज्ञानी थी विया। उहो सॼो वर्णन हींअर अचे थो। भगवान शिव उन्हनि खे छा थो चए हिते। शिव जो तव्हां दड़का ॿुधो, क्रोध सां भरियल दड़का, या तुलसीदास जा चऊं, या याज्ञवल्क तो ॾे दड़का, ईअं चऊं। मतिलब भीतर मां क्रोध तो निकिरी अचे अहिड़नि माण्हुनि जे लाइ जेके दशरथ जे पुट राम वारे खे छॾे करे
ऐं चवनि था मेरे को दूसरा राम दिख रहा है, उन्हनि खे कहिड़ी लताड़ थो हणे भगवान शिव, इहो तव्हां ॿुधो। कहीं सुनहि अस अधम नर, ग्रसे जे मोह पिसाच, पाखंडी हरि पद विमुख, जानहि झूठ न साच, जानहि झूठ न साच। शिव थो चए अहिड़ा माण्हू मोह रूपी पिशाच सां ग्रस्त आहिनि। प्रेत पिशाच चवंदा आहिनि न कंहिंखे भाई कंहिं भूत कंहिंखे असर करे छॾियो आहे, वञी झाड़ रखाए चोसि, कंहिंजो असर थियो अथसि। शिव चए थो जेके हींअर असां ॿुधोसीं, जेके राम खे छॾे पंथनि में वञी फासी विया, उन्हनि खे मोह रूपी पिशाच पकड़े वरितो आहे। मोह रूपी ॼण के उन्हनि खे भूत प्रेत जो वासो थी वियो हुजे, मोह रूपी। पाखंडी, उन्हनि खे भगवान शिव थो चए पाखंडी। ऐं तव्हां खुदि नोट कजो, पाखंडी पाखंड केवल संत कंदा आहिनि छा? सभु अखर पाखंड जिते अखर अचे त संतनि सां ई जोड़ियो वेंदो आहे न। अरे पाखंड त माण्हू बि कंदा आहिनि, जिन जे नाले असां ॿुधोसीं मेरे को दिख रहा है, इहो पाखंड न आहे त छा आहे? रुगो ड्रेस वारे सां ई जुड़ियल आहे या पाखंड? न। शिव चए थो उहे सभु पाखंडी आहिनि जेके कूड़ में पिया था चवनि कि दशरथ जो राम त अलॻि आहे, असांखे हू राम उहो हिन खां वॾो आहे। असांखे जेको राम निराकार ब्रह्म मिलियो आहे उहो हिन दशरथ वारे राम खां ॾाढो ऊंचो आहे, और मेरे को दिख रहा है, इहो आहे पाखंड। तव्हां पाण पंहिंजे मन में वीचार कजो, तव्हां घणो पाखंड कंदा आहियो। हिते ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे, मां बि वीचार कयां भई मां घणो पाखंड कंदो आहियां। तव्हां मुंहिंजो पाखंड न ॿुधाइजो, न को मां तव्हांजो ॿुधायां। असां पंहिंजो पंहिंजो पाखंड खुदि चेक कयूं, सिर्फ़ इन करे ताकि असांखे थोड़ी होश रहे कि भाई ही मां रुगो ॿियनि जे लाइ कंदी आहियां। थिए छा पियो थो, पाखंड कंदे कंदे माण्हूअ खे पोइ उहा आदत ई थी पइजी वञे, पोइ वरी ईअं थो लॻे मां ईअं ई त आहियां। नाटक कंदे कंदे कूड़ में चवंदे चवंदे मेरे को दिख रहा है, दिख रहा है, पोइ उते बि तूं इहा ॻाल्हि चई ॾे जिते न चवणु खपे, जिते फासी सघे थो पोइ उते बि तो चई ॾे। न संत तो ॾिसे, न शास्त्र, न ज्ञानी, हर हंधि धुका धुका पोइ हणण थो लॻे। शिव चए थो पाखंड। कहीं सुनई अस अधम, अधम त माना अधर्मी, उहे अधर्मी आहिनि। ग्रसे जे मोह पिसाच, पाखंडी माना पाखंडी, हरिपद विमुख, उहे भगवान खां दूर आहिनि, भगवान जे चरणनि खां दूर आहिनि। जान ई झूठ न साच, उन्हनि खे सच ऐं कूड़ जी कुझु ख़बर ई कान्हे। ग़लती केवल कहिड़ी थी कि राम, साकार राम खे छॾे निराकार राम में विया, पोइ निराकार खे छॾे हुनखे पकड़े वरितनि, पोइ वरी पंहिंजो पाण खे सही साबित करण लाइ इहे सभु ॻाल्हियूं शुरू थी वयूं, कूड़, पाखंड, बकवास। खुद को धोखा दे मत बंदे, अच्छे न होते कपट के धंधे। दे मत बंदे, अच्छे न होते कपट के धंधे। सदा न चलता
चलता किसी का नाटक दुनिया के आंगन में। देख ले दर्पण में मुखड़ा, देख ले प्राणी जरा दर्पण में हो। देख ले कितना पुण्य है, कितना पाप तेरे जीवन में। देख ले दर्पण में मुखड़ा, देख ले प्राणी जरा दर्पण में। कभी तो पल भर सोच ले प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी। कभी तो पल भर सोच ले प्राणी, क्या है तेरी कहानी। पता लगा ले पता लगा ले, बड़े हैं कितने देख ले कितना पुण्य है, कितना पाप तेरे जीवन में। देख ले दर्पण में, देख ले प्राणी जरा दर्पण में। अज्ञा अकोपिद अंध अभागी, काय विषय मुकर मन लागी। लंपट कपटी कुटिल विशेषी, सपने हूँ संत सभा नहीं देखी। जेके भगवान खां विमुख थी विया आहिनि, उन्हनि खे लताड़ हणंदे भगवान शिव चए थो उहे अज्ञानी आहिनि, उहे मूर्ख आहिनि, उहे अंधा आहिनि ऐं भाग्यहीन आहिनि। अज्ञ अकोबिद अंध अभागी, काई विषय मुकुर मन लागी। जीअं काई सेंवर उहा पाणीअ ते लॻी वञे त पाणी ॾिसण ई कोन ईंदो आहे, तीअं उन्हनि माण्हुनि जे हृदय रूपी दर्पण ते उहा काई चढ़ी वई आहे। उन्हनि खे हाणे कुझु ॾिसण ई कान थो अचे। सावधान थी वञिजो। उहे आहिनि लंपट कपटी कुटिल विशेषी। इहे माण्हू कुटिल आहिनि, इहे लंपट व्याभिचारी। तव्हां भली केॾा बि हू नैतिक हुजो, तव्हां चओ मां कंहिंसां ॻाल्हाईंदी कोन आहियां, मां कुझु कंहिं पुरुष सां बि न ॻाल्हाईंदी आहियां, मां ॾाढी शालीन कुझु बि न, पर अगरि लक्षण अथव त तव्हां लंपट आहियो। भगवान शिव थो चए। व्याभिचार जो अर्थ आहे पंहिंजे स्वामीअ खे छॾे करे ॿिए में प्रीत करणु, भगवान खे छॾे करे संसार में प्रीत करणु, इहो आहे लंपटता। हा, भगवान खे छॾे, पंहिंजे ईश्वर खे छॾे, जेको असांजो राम भगवान आहे, कृष्ण भगवान आहे, शिव भगवान आहे, इन्हनि खे छॾे ॿियनि खे पकड़णु
इहो ई त थियो व्याभिचार, लंपटता। हेॾियूं गोपियूं कृष्ण सां व्याभिचार करे बि पवित्र छो रहिजी वयूं? छो त व्याभिचार में बि भगवान ई पियो मिले न उन्हनि खे, पंहिंजो भगवान। त इहा होशियारी बोशियारी सभु रहिजी वेंदी। सहस सियाणपा लख होए त हिकु न चले नाल। त लंपट, कपटी, कुटिल, विशेष उहे कपटी आहिनि। सपने हूं संत सभा नहीं देखी। उन्हनि जो दुर्भाग्य त अहिड़ो हूंदो आहे, अहिड़नि माण्हुनि जो, इन्हनि खे संत सभा कॾहिं मिलंदी ई कान्हे। संत सभा की संत वेठा हुजनि, उन्हनि जी सभा हुजे, उन जो दर्शन करण बि वॾी ॻाल्हि मञी वेंदी आहे। हिननि खे सपनो बि उन जो कोन ईंदो आहे, संत सभा जो। जंहिंजे दिमाग़ में हू पियो थो घुमे, पंहिंजो पंथ, पंहिंजो ग्रुप, पंहिंजी तारीफ़ कि आज मैंने भी आज भजन गाया, बहुत मेरी तारीफ हुई, तालियां बजी। त अहिड़े खे संत सभा किथां दर्शन ॾींदी? सपने में बि। कहीं ते वेद असम्मत वाणी, जिनके सूझ लाभ नहीं हानि। अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजे ई हानि लाभ जी ख़बर कोन पवंदी आहे कि मुंहिंजो नुक़सान छा में थी रहियो आहे ऐं भलो छा में थी रहियो आहे। अॼु जे माण्हूअ जे लाइ भलो फ़ाइदो इहो ई आहे कि मां उन सत्संग में वञा जिते हिकु त पैसा न ॾियणा पवनि ऐं ॿियो तारीफ़ बि थिए। जीअं मां ॿुधाया पहिरीं, पैसा न लॻनि, उल्टो मूंखे ऑफर भी मिले कि लोक परलोक में हम तेरी सहायता करेंगे और तुझे मंच पे भी बिठाएंगे। मूं वटि घणेई ईंदा हुआ अॻे लेडीज ढोलक सिखण। भाई छो सिखणी अथई? भाई फिर मैं अपने वहां बजाऊंगी, अपने पंथ में, फिर मेरी तारीफ होगी। हिक माई त आई त मां रुगो का ॻाल्हि ॿुधायांसि त अञा मां अधु ई ॻाल्हि ॿुधायां त शुरू थी वञे ढोलक वॼाइण। चवांसि तूं ॿुध त सही मां चयो छा? चए हा बताओ। अञा मां धा चवां त उहो शुरू थी वञे। चवांसि एॾी जल्दी? जी मेरे को जल्दी सीखना है। उहा सिखी कोन सघे, छो त उहा फड़फड़ाहट में ईअं पियो लॻे कि ॼण उते कॉम्पिटिशन हलंदी आहे कि कौन जल्दी सीख के आता है तो फिर हम उसको पहले चांस देंगे। अहिड़नि माण्हुनि खे लॻंदो आहे कि असां ॾाढो फ़ाइदे में पिया था वञूं, फ़ाइदो ही फ़ाइदो आहे। मैंने सोच लिया है सब, मेरे बहुत सारे फायदे हैं यहाँ जाने से। शिव चए थो धूड़, तव्हांखे न फ़ाइदे जी ख़बर आहे न पंहिंजे नुक़सान जी ख़बर आहे। मथो ढकजणु खपे भाई, मतलब हिकु कमु थियणु खपे, ॿियो रहिजी वञे त रहिजी वञे। सिक्के जो हिकिड़ो ई पहलू। फ़ाइदा नज़र अची विया, नुक़सान नज़र ई न आयो। शिव चए थो उन्हनि खे ख़बर ई, तव्हां खिलंदा आहियो त सुठा लॻंदा आहियो असांजी। न त इहे जंहिं सत्संग मां आई आहे न, उते बूथ सुॼाइण कंपलसरी हो ऐं इहा वैराग जी निशानी हुई। त खिले थी अॼु इहा त तिनके जिनके सूझ लाभ नहीं हानि। अहिड़नि माण्हुनि खे न पंहिंजी हानिअ जी ख़बर थी पए न लाभ जी थी ख़बर पए। मुकुर मलिन और नयन बिहीना, राम रूप देखें कि मदीना। जिन जे हृदय रूपी दर्पण ते मैल लॻल आहे, अखियुनि में रोशनी अथनि कान, उहे वीचारा श्री राम जो रूप कीअं ॾिसनि। अचो हिकु भॼन गायूं। मन जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। मन जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। अंदर वेठो आहे मोहन मन जो ठार। अंदर वेठो आहे मुंहिंजो मोहन मन जो ठार। मन जी मैल मिटाए
कर अंदर में दीदार। जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। अंदर वेठो आहे मुझ मोहन मन जो ठार। अंदर वेठो आहे मुझ मोहन मन जो ठार। नाम साबुण सा धोई, नाम साबुण सा कर मन जी सफाई। मेहनत इहा तुंहिंजी न वेंदी अजाई। नाम साबुण सा कर मन जी सफाई। मेहनत ही हाथ जी न वेंदी अजाई। हियो हिरदो तुंहिंजो पोथी वेंदो गुलजार। हियो हिरदो तुंहिंजो अंदर वेठो आहे मोहन मन जो ठार। मन जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। अंदर वेठो आहे तो मुकुर मलीन, मुकुर माना आईनो, मुकुर मलीन और नयन बिहीना। राम रूप देखें कम दीना। उहे वेचारा कीअं राम रूप ॾिसी सघनि जिनजे हृदय में त मैल चढ़ियल आहे। जिनके अगुन न सगुन विवेका। अॼुकल्ह जे इन्हनि माण्हुनि खे न निर्गुण जी कुछ ख़बर आहे न सगुण जी कुछ ख़बर आहे। जिनके अगुन न सगुन विवेका। जलपई कल्पित बचन अनेका। पर ॻाल्हियूं त ॿुधो न हिननि जूं अनेक ॻाल्हियूं। उहो ख़ाली घड़ो वॼे घणो ऐं अधु घगरी छलकत जाए। हा उहो ई अधु भर अधु घर घगरी अधु घर अधु भर। अच्छा उहो ई त मां चयो भर, तव्हां चयव न अधु भरियल घाघर उहा ई छलकंदी अथव ॾाढो। जंहिंखे अधु ज्ञान आहे न उहो ई ॾाढो उछकंदो आहे। सुकरात वटि हिकिड़ो माण्हू आयो, चई साईं तव्हां ॾाढा ज्ञानी आहियो। सही में असां मञी वियासीं, सभु मञींदा आहिनि तव्हांजे नाले, तव्हां जूं ॻाल्हियूं बिल्कुलु सही वेंदियूं आहिनि। त सुकरात चई तोखे ख़बर अथई मां ज्ञानी छो आहियां? चईसि छो आयो? चईसि छो त मां इहो सम्झंदो आहियां कि मां ॾाढो अज्ञानी आहियां। मूंखे इहा ख़बर पइजी वई आहे कि मां जीअं जीअं ॼाणंदो वियो आहियां सत्य जी खोज में, तीअं तीअं मुंहिंजो अज्ञान ई वधंदो वियो आहे, ज्ञान कोन वधियो आहे। त मां एतिरो अज्ञानी आहियां जो मां हाणे स्टॉप थी वियो आहियां कि मूंखे कुझु ख़बर कान्हे। त मतिलबु जंहिंखे ज्ञान सच में आहे उहो चुप आहे ऐं जंहिंखे अधु ज्ञान आहे उहो छलके पियो थो। उहो ॾाढो जल पई कल्पित बचन अनेका। मन गढ़त कल्पित, मन जो मन गढ़त ॻाल्हियूं पिया था चवनि उहे माण्हू। इहे सभु जिन जो जिक्र मां कयो आहे, तव्हां बि मथां हुजो उन्हनि मां कोई। छा तव्हां काल्पनिक ॻाल्हियूं कंदा आहियो छा? मन गढ़त कि ऐसा हो गया वे न। मां त नथो सम्झां कि तव्हां दरबार जी का ॻाल्हि सुठे तरीक़े सां पेश कई हुजेव ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हां कॾहिं इहे न चयो हूंदव कि गंगा धाम वियसि त मेरे को प्रकाश दिख गया,
एक दिन तो मक्खी घूम रही थी, कुछ भी चओ खणी, कुछ ही चओ, मक्खी घूम रही थी, पंखा आवाज कर रहा था, न इहा सुठी ॻाल्हि आहे। त कीअं ॿिए पंथनि मां ईंदियूं आहिनि त कीअं केरु उन्हनि खे चवंदो आहे इहो सभु ॿुधाए, या त पंहिंजो ई इज़त बचाइण लाइ कि मां जिते वेंदी आहियां उनजी थोरी मां चमकाहट ॾेखारियां हिननि खे, इहे छॾे ॾियो। शिव जहिड़ो अगरि निंदा करे त असांजे लाइ ॿुॾी मरण जी ॻाल्हि आहे। सॼो जगत साराह करे शिव जे नज़र में इज़त न ठहे त बेकार आहे। ऐं हिकु शिव जी नज़र में इज़त ठही वञे न, पोइ भली सॼे संसार बेइज़त बेआबरू करे त करे, इन संसार जी औकात केतिरी। यूक्रेन जहिड़े देश राष्ट्रपतिअ चई कि अॼु मूंखे सम्झ में अची वियो कोई कंहिंजो कान्हे, जी मां उॾामंदो हुअमि इन्हनि जे जोर ते, अमेरिका ये नाटो ये मुंहिंजी सहायता कंदा, पर इहे सभु चवंदा असां वेठा आहियूं, 14 ॾींहं थी विया असां वेठा आहियूं, 14 ॾींहं लड़ाई कंदे कंदे थी विया, हेॾो नुक़सान थी वियो। उन हिकु मतिलबु सत्संग करे छॾियईं पंहिंजे प्रवचन में, जी मां हिननि जे भरोसे हुन सां दुश्मनी कई, रूस सां। हाणे ही पिया था रोज उलझाइनि कायर किथां जा डिॼणा, ईअं चई हिन। त जेके देश हेॾा वॾा देश इन्हनि जी का गारंटी कोन्हे कि असांजे कमु ईंदा, त असां आम माण्हुनि ॿिनि चइनि जे चकर में अची करे भॻवान खे छॾे ॾियूं, पोइ मूर्ख केरु थियो असां। त तव्हां जेको समय कढी अचो था न हिते सूमर विस्पति छंछरु, उनजो फल इहो ई अथव तव्हांखे इहो ॿुधाइण कि शिव छा में राज़ी आहे, भॻवान छा में राज़ी आहे, माण्हू छा में राज़ी आहिनि, उहा शिक्षा न ॾींदा आहियूं हिते। त शिव चए थो इहे कल्पित वचन ॻाल्हाईंदा आहिनि, माया जे वश थी करे, हरि माया बस जगत भ्रमाही। इहा बि भॻवान जी माया ई आहे जेका हिननि खे उलझाए थी, भिटकाए थी, ये भिटकी वञनि था। तिन कहत कछ अघट त नाही, अहिड़नि जे लाइ त कुझु बि असंभव कोन्हे चवण। जंहिंखे माया भ्रमित करे छॾे, भटकाए छॾे, त इहे माण्हू कुझु बि चई था सघनि, का वॾी ॻाल्हि कान्हे। तिन ई कहत कछ अघट त नाही, असंभव नाही। मतलब आश्चर्य न कजो कोई बढ़ाए चढ़ाए ॿुधायव, पर फासजो न। मतां चयव मेरे को ये अनुभव हो गया, वो अनुभव हो गया, मतां हलिया वञो। पोइ चवंदव अब मैं तो पागल थी, तेरे को पागल कर दिया, अब ज्यादा पागल मत बनना दूसरों को बता के, अब चुपचाप जुड़ी रहे यहीं पे। वो यहीं थींदो आहे। त सभिनि खां सही अथव रामचरित मानस जी शरण वठो, इन में धुका कोन्हनि लिखियल, हिकु हिकु ॻाल्हि सभिनी शास्त्रनि जो सार आहे हिन में। अॻिते बि चए थो शिव, बातुल भूत बिबस मत वारे, ते नहीं बोले बचन प्यारे। भाई बिचारे, हा, जंहिंखे कुझु हू लॻता लॻी वञे त उहे वीचारा वीचार करे कोन ॻाल्हाईंदा आहिनि। कुझु लॻी वञे, कंहिं कुझु कयो हुजे, किसी ने कुझु कर दिया है। हिकु माई मूंखे गॾी त थोरो अलाए छा थियो अथसि, कारकतन में ईंदी आहे। मां चयो राम कथा में अचो न, तव्हांखे भूत प्रेत पिशाच निकट नहीं आवे, जो हनुमान चालीसा में आहे न, महावीर जब नाम सुनावे। ॾिसो हेॾनि सालनि खां तव्हां जेके अचो था, तव्हां कॾहिं पागल बागल थिया आहियो ॼण? कोन थिया आहियो न। तव्हांखे कुझु कंहिं कयो आहे ॼण? कुझु थियो हुजेव? न, कुझु ॿियो नुक़सान थियो हुजे? कुझु बि न। त इहो चमत्कार कान्हे छा हिन जो, राम जो, राम कथा जो? माण्हू अहिड़ा अंधा आहिनि कि जेको प्रत्यक्ष नज़र अचे फ़ाइदो,
उहो नज़र तॾहिं ईंदो जॾहिं कोई ॿुधाए। ऐं किथे ॾिसनि पिया था, मां 10 सालनि खां कंहिं पंथ में वञी रही आहियां ऐं मूंखे मुंहिंजो उल्टो नुक़सान ई थियो आहे, पर कोई चए नथो कि नुक़सान थियो अथई, उल्टो मूंखे सुठो करे था ॿुधाइनि कि अच्छा है, परीक्षा ले रहे हैं बाबा जी। त माण्हू उते बीठो ई आहे, पंहिंजो जरा बि विवेक न, जरा बि अकुल न, जेसि ताईं एडवर्टाइज न करे कोई। एडवर्टाइजमेंट में माना फासंदा न कि कोई सुठो करे ॿुधाए असांखे। खुद जो विवेक इस्तेमाल कयो। भगवान चए तो बातुल भूत बिबस मत वारे, ते नहीं बोले हैं बचन विचारे, जिन कृत महामोह मद पाना, तिन कर कहा करिए कर काना। कोई माण्हू नशे में हुजे, शराबी पीतल, उहो छा ॻाल्हाईंदो आहे कुछ सम्झ में ईंदो आया? उहो त कुछ बि चवंदो, कोई भरोसो कान्हे। पर तव्हां सोचे ॾिसो, जेके पंथनि में भिटकियल आहिनि उहे बि ईअं ई ॻाल्हाईंदा अथव। को शराबी पी करे ॻाल्हाईंदो हुजे, केॾी महिल कुछ केॾी महिल कुछ, हीअं वरी हीअं, वरी उनजो ई उल्टो। जीअं कोई नशेलो मदिरा में, जिन कृत महामोह मद पाना, तिन कर कहा करिए कही नाना। भगवान शिव चए थो जंहिं मदिरा पी रखी हुजे उन जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾिबो आहे, नहीं काना, कन न लॻाइबो आहे। नशेलो त कुछ बि चवंदो। हिकु शराबीअ खे नौकरी लॻी किराने जी दुकान ते, जोणस चईंसि कि दारू छॾ ऐं किथे नौकरी कर। त किराने जी दुकान ते लॻी, त दुकानदार हुनखे सेखारेसि थो, चएसि तो तूं ग्राहक थी करे अच, मूंखां घी वठ, घी वठ, गुड़ वठ मूंखां, मां ॿुधायां थो। हाणे शराबीअ जे दिमाग़ में त हिक ई ॻाल्हि, चएसि तो हाँ सेठ जी 2 किलो गुड़ देना इस बोतल में। त हुन चयसि अरे भैंसा, बोतल में गुड़ थोड़ी वठबो आहे। चई अच्छा मां वरी खां थो अचां। चयसि 2 किलो गुड़ देना। हुन चयसि हाँ किस में लोगे? चयसि बोतल में। चयसि अरे पागल है, मां तो ॿुधायां तोखे, तूं दुकानदार ठहो, मां हू तो ठवां कस्टमर। हाणे दुकानदार आयो, उन चयसि 2 किलो गुड़ देना, त हुन चयसि बोतल लाए हो। त शराबीअ जी ॻाल्हियुनि ते केरु मूर्ख ई ध्यानु ॾींदो। त जेके पागल माण्हू जेके मतवारा आहिनि, किथां बि कुछ बि ॿुधी करे ऐं कुछ बि तव्हांखे ॿुधाइनि गोल मोल, त उन्हनि ते ध्यानु ॾियण का समझदारी कान्हे। हू कुछ भी ॻाल्हाईंदियूं। मेरे को नीला प्रकाश दिखा था परसों, लेकिन कल तो मेरे को रेड दिखा। त अगर तव्हां उन जे चक्कर में अची वञो त उहो ई आहे जीअं कि शराबीअ ते ध्यानु ॾिनव, शराबियुनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾिनव। त इहो सॼो ॿुधाए करे भगवान शिव चए थो पार्वती तूं अहिड़ी न थी, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सुठी न लॻी जी तूं बि इन्हनि वांगुरु थी ॻाल्हाई। भई मां इहे सभु जेके ॻाल्हियूं ॿुधायूं तूं बि ओड़ी निकिरी, मूंखे त शर्म ईंदो। भई मुंहिंजी ज़ाल बि उन कैटेगरीअ जी निकिरे। शिव थो चए त मूंखे एक बात नहीं मोह सुहानी, मूंखे इहा ॻाल्हि हिकु सुठी न लॻी। थींदो आहे न जीवन में, तव्हांजे बि जीवन में का न का अहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका तव्हांखे सुठी न लॻंदी हूंदी, ऐं पोइ वरी कोई पंहिंजो ई उहा ॻाल्हि चए त तव्हां प्यार सां चवंदा न मूंखे हीअ ॻाल्हि सुठी न लॻी, तूं पंहिंजो आई। मूंखे मुंहिंजो वधीक बहस न थींदी आहे मुंहिंजी, पर हिकु दफ़ो मां बि ईअं चई ॾिनो हिकिड़े संत खे। हिकिड़े संत मूंखे बसि एतिरो चयो हुई, ॿिए ॻाल्हियूं त मां इग्नोर पियो कयां, वॾा बुजुर्ग हुआ, पर हिकु ॻाल्हि जीअं ई चयईं
चई तव्हांजे लाइ त रुगो बसि पंहिंजी दरबार जा सत्संग, बसि पंहिंजी दरबार जी कथा ई सभु कुझु आहे, ऐं न कंहिंसां रखो, न कंहिंसां अचो न वञो, न कंहिं संत सां मतिलबु रखो, तव्हांजे लाइ बसि इहा कथा ई सभु कुझु आहे। पोइ मां चयोमांसि ॿिए ॻाल्हियूं चई करे हितां हुतां जूं, न साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे, हे चई। पोइ चयोमांसि साईं मूंखे हिकु ॻाल्हि सुठी न लॻी तव्हांजी, तव्हां जेको चयव न कि तूं रुगो कथाउनि में ई, त इहा मूंखे ठीकु न लॻी, मां बसि तव्हांखे मुंहं ते चयोमांव। हैरानीअ जी ॻाल्हि आहे, ॿाओ माण्हू ईअं चए कि भाई तव्हां कथा में ई, त बाक़ी इन अलावा ॿियो आहे छा, हिन खां मथे ॿियो छा आहे? त ईअं तव्हांखे बि का न का अहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका तव्हांखे न सुठी लॻंदी हूंदी, तीअं शिव खे हीअ ॻाल्हि सुठी न लॻी। पोइ हेॾो सम्झाए करे पोइ चएसि थो, अस निज हृदय विचार तज संशय भज राम पद, सुन गिरिराज कुमारी भ्रम तम रबी कर बचन मम। हे पार्वती, मन मां संशय कढी छॾ, भगवान श्री रामचंद्र जे चरणनि जो ध्यान कर, मुंहिंजे वचननि ते विश्वास कर। मुंहिंजा वचन सूर्य जी किरणनि जे समान अथई, तुंहिंजे भ्रम रूपी अंधकार खे नाश करे छॾींदा। बोल शंकर भगवान की जय।